नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे सोभودीरो मां ख़बर ॾींदा आहियूं। सोभودीरो लॻ ॻोठ सोनू सामटियो जे रवासी अशफाक वल्द बख्श अली सामटियो ह्यूमन राइट्स आफिस सोभودीरो पहुची एहतजा कयो ऐं मीडिया वारनि खे ॿुधायो त मुंहिंजे चाचे हुसैन बख्श ऐं वालिद बख्श अली सामटियो वारनि खे वलीम सामटियो पंहिंजी 8 जरेब ज़मीन 2023 ताईं मकादे ते ॾिनी आहे ऐं अहिड़ी लिखत एग्रीमेंट पिण मौजूदु आहे जंहिंजा पैसा वठी वियो आहे। उहा ज़मीन कुझु सालनि खां असां खीड़ींदा काईंदा अचूं पिया। हुन मकादे वारी ज़मीन में असां केलनि जो फसुल कायो आहे ऐं न वधीक इल्ज़ाम हणंदे ॿुधायो त कुझु ॾींहंनि खां वलीम सामटियो भतो घुरियो न ॾियण जी सूरत में ज़मीन ते न अचण ऐं नुक़सान पहुचाइण जी धमकियूं ॾिनियूं हुयूं। अॼु वलीम सामटियो भतो न ॾियण तां असांजो कायल केलनि जो फसुल कटे लखे रुपयनि जो नुक़सान पहुचायो आहे। असां अहिड़ी NC सोभوديرو थाणे ते पिण दाख़िल कराई आहे। अशफाक सामटियो वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त वलीम सामटियो अॻु बि मुंहिंजे पीउ बख्श अली सामटियो खे क़त्ल करण जो मंसूबो ठाहियो हुयो। अहिड़ो बिरादरी फ़ैसिलो रईस मुर्तज़ा खान सामटियो वटि थियो हो। उन फ़ैसिले में ॾोही साबित थियो हो। हाणे वरी ज़्यादतियूं करे रहियो आहे। हिन IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ जी घुर कई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।